इन में हिकु ॿ आदत उन्हनि खे रोज़ी सां बि लॻाइणो आहे तव्हांजी ब्रांच में। सुभाणे मां वटि कमु हिते हिन ब्रांच में घटि आहे, लेकिन मां इनशाला सुभाणे अचनि 3 अचनि हिते। ॿी नेशन खे कढी हिन पंहिंजनि सिंधियुनि खे रखंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त भाई, हा न। जियो करे दोस्तों, असां सां केरु मिलियो? आमिर, हाला बीबी न सुधरेंगे कभी भी। दोस्तों ना मिलो मिलो मिलो। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह, मिलो मिलो मिलो। वाह, हे तव्हांजा फॉलोवर आहिनि, तव्हांखे पसंद कंदा आहिनि। वाह 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 वाह, आऊं बि तव्हांजो फॉलोवर नंढड़ो। अचो अचो, सेठ वेठो आहे। सेठ वेठो आहे, सेठ वेठो आहे, सेठ सां मिलूं था भाई। अचो, नज़ीर अहमद कलेरी ऐं आमिर बख्श। सेठ वेठो आहे अंदर हिते। वेलकम वेलकम। असांखे तमामु ख़ुशी थी आहे त असां आया आहियूं, माशाल्लाह तबारक अल्लाह। सेठ वेठो आहे हिते, माशाल्लाह तबारक अल्लाह। अब अहमद, मेहमान आया तोखे मिलण। सलाम अलैकुम। नौजवान तव्हांजा फॉलोवर चाहींदड़ बि आहिनि। हिन में हिकु ॿ आदत उन्हनि खे रोज़ी सां बि लॻाइणो आहे तव्हांजी ब्रांच में। हे अहिड़ा आहिनि मस्तु तव्हांजे कम खे वॼाइनि। पंहिंजा सिंधी था, सिंधी आहियो सिंधी माशाल्लाह माशाल्लाह। कमु कोन्हे छा? अच्छा, सुभाणे मां वटि कमु हिते हिन ब्रांच में घटि आहे, लेकिन मां इनशाला सुभाणे अचनि 3 अचनि हिते। ॿी जगह नई ब्रांच करे हिते 3 अचनि, हिते कमु करनि अची। सही आहे सही, वरी वरी महिरबानी। हाणे हिननि खे कमु न, मां ॿी नेशन खे कढी हिन पंहिंजनि सिंधियुनि खे रखंदुसि। ज़बरदस्त ज़बरदस्त भाई, हा न। जियो करे भाई। वाह वाह, पंहिंजनि खे रखंदुसि, पंहिंजनि खे पंहिंजनि खे पंहिंजनि खे। तमामु सुठो लोगो। सुभाणे खां अचो कमु ते, ठीकु आहे? इंशाल्लाह अचो बाबा, हे तव्हांजी ब्रांच आहे न सिंधियुनि जी। पोइ सिंधियान ख़ाली छो लिखियो पियो आहे? बाक़ी महिरबानी। सिंधियान खली जो मालिक नज़ीर अहमद कलेरी भाई 3 नौजवाननि खे इंशाल्लाह पंहिंजी ब्रांच ते लॻाईंदो। विजिट कराए। अचो 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 अचो, अॻियां थियो अॻियां थियो अॻियां थियो अॻियां। भाई सिंध जो बिज़नेसमैन नज़ीर अहमद कलेरी पंहिंजी ब्रांच विजिट पियो कराए ऐं सिंधियुनि खे माशाल्लाह लॻाए पियो। माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। अचो 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 अचो, अॻियां अॻियां थियो जेके अॻियां नौजवान अॻियां थियनि। सिंध जा नौजवान भाई नज़ीर अहमद कलेरी विजिट पियो कराए, ॾेखारेनि पियो, कमु सम्झाइनि पियो। इनशाला भाई इनशाला। वाह 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 माशाल्लाह माशाल्लाह। अचो 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 इन्हनि खे हिते कमु ते लाए, ठीकु आहे? पंहिंजनि सिंधियुनि खे त बाबा पहिरियों पंहिंजे सिंधियुनि खे। सही, हे 3 महीना लॻी वेंदा न हाणे इनशाला। सुभाणे सुभाणे न? हा सुभाणे इंशाल्लाह इंशाल्लाह 3 अचनि। न साईं, तव्हांजी पंहिंजी ब्रांच आहे, तव्हां पंहिंजे सिंधियुनि जी उन इहे मुंहिंजियूं न आहिनि। तव्हां ईअं सम्झ मां सां ईअं सम्झ गॾो। मां बार बार इहे चवंदा, हिकिड़ी ताड़ी जो ॾिसो न आवाज़ न ईंदो। हाणे 2 हथ हणंदा हुए न, अचे थी आवाज़ न? सभु गॾिजी हूंदासीं त आवाज़ ईंदो न बाबल। किना मोरी बाबा सुभाणे ड्यूटी ते हाणे न, ठीकु आहे? वरी वरी सुभाणे अचो ड्यूटी ते इंशाल्लाह। नज़ीर अहमद कलेरी जो असां नालो ॿुधोसीं साईं जो, तमामु ज़बरदस्त सिंधियुनि खे सपोर्ट कंदो आहे। माशाल्लाह असां बि इन ई उमेद सां आयासीं। माशाल्लाह असांजो बि अल्हम्दुलिल्लाह कमु थी वियो आहे। त फारिक़ आसीं, कमकार न हुयो, असां इन उमेद सां आयासीं हिते। माशाल्लाह सुभाणे खां वठी असांजी ड्यूटी शुरू थी वई आहे। वॾी वॾी महिरबानी, असां इहा ई उमेद करे आयासीं जेको असांजो कमु थी वियो इंशाल्लाह। साईं वॾी महिरबानी। जान बि हाज़िर आहे। को पैगाम सिंध जे माण्हुनि खे, नौजवान खे जेके सिंधी उते वेही करे तव्हांखे ॾिसंदा आहिनि माशाल्लाह। बाबा सिंधियुनि खे त इहो आहे, ख़ुदा खे मञियो, इहे मज़दूरियूं जेके कयो था इहे मां चवंदो ख़तमु कयो। पाण में 5-6 ॼणा मिली नंढो बगालो बि खोलियो, 2-2 हज़ार करे तव्हांखे 1000-1500 बि महीनो हिकिड़े खे जन वेठे जो पंहिंजी कंहिंजी मुथाजी न कयो, ग़ुलामी न कयो। मां हे ख़तमु करणु चाहींदो आहियां। मुंहिंजी कोशिशि इहा ई पकी आहे त बाबा हे जेके मज़दूरियूं कंदा आहिनि, हे जेके डेवरियूं कंदा आहिनि, हर शयूं इहे ख़तमु कयो। पाण में मिली करे पंहिंजो कारोबार थोरो बाबा 1000 रियाल बि अचे, लेकिन इज़त जो हूंदो, वेठा हूंदा न। हाणे मज़दूरियूं हेॾे जो हेॾे इहो मां न चाहींदो आहियां की सिंधियुनि खे मां थोरो मां मथे खणी वञा। मथे हिननि जो नालो हुजे सिंधियुनि जो, भई केरु आहे सिंधी आहे। माशाल्लाह ज़बरदस्त। मुंहिंजी हिकिड़ो सोच आहे हिकिड़ी, इनशाला इहा कामयाबी भी थींदी। बाक़ी अल्लाह जी तौफ़ीक़ सां सभु कुझु थींदो आहे, लेकिन सोच अल्लाह खे दिमाग़ त ॾिनो आहे न, सोच इहा ई रखो की भई मज़दूरी खे ख़तमु कयूं। सलाम अलैकुम। माशाल्लाह ज़बरदस्त पैगाम, लाइक शेयर कयो।